थाने जे हद जमाल वारे इलाइक़े में नामालूम जवाबदार बजाराणी बिरादरी जा घर साड़े फरार थी विया। इतला बावजूद तंगवानी बाहि विसाइण वारो अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो। ॻोठाणनि जो वाक़े ख़िलाफ़ एहतजाज, वस वारनि खां वाक़े जो नोटिस वठण ऐं वाहर जी अपील कई वई। मिलण ॼाण मूजिबि क़रमपुर थाणे जे हद जमाल वारे इलाइक़े लॻ ॻोठ मासर 16 बिजाराणी में नामालूम जवाबदार ॻोठाणे बदिलो बिजाराणी, इमाम बख़्श बिजाराणी, मोलाबख़्श बिजाराणी समेत 7 ॻोठाणनि जे घरनि खे बाहि ॾेई फरार थी विया। बाहि सबबि ॻोठाणनि जे घरनि जो अल तल सड़ी रख थी वियो। इतला बावजूद तंगवानी फायर ब्रिगेड अमलो बाहि विसाइण वाक़े वारे हंधि न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तइ ते बाहि ते कंट्रोल करे बाहि विसाए वधीक ॻोठ खे नुक़सान खां बचाए वरितो। बाहि सबबि ॻोठाणनि जे घरनि जो ज़रूरी सामान, खटूं, हंधूं, बिस्तरा, पखा, अनाज, रोक रक़म, सोना ज़ेवर ऐं 5 नाणियुनि जो ॾाज सड़ी रख थी वियो। वाक़े सबबि मुतासिर ॻोठाणा खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। ॿिए तरफ़ ॻोठाणनि DC कशमोर, कंदकोन, मुनवर अली मिठियाणी ऐं ॿियनि वस वारनि खां नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई ऐं वाहर जी अपील कई आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ क़रमपुर। पानी वाली गाड़ी भी ना आई है, तारे कुछ भी ना आयो। अच्छा ताए खबर पई बाय केड़े हिसाब सां लगी, कीअं लगी? अंदर पया से का खबर ना है त कहीं मिली नहीं आ जा का सेफ्टी। अच्छा रात ये दिन हले वे बाय। अच्छा इनका हिम्मत है, को भी अमलदार न पहुंचो। आधा जो बिना आयो अमलदार। अच्छा